तव्हां बि वेही न रहो। हज़रत उमर साईं ॾिठो हिकिड़नि माण्हुनि खे वेठा आहिनि मस्जिद में, छा था कयो? कि नअबुद रब्बना, पंहिंजे रब जी इबादत था कयूं। फरमाए किथां खाईंदा आहियो? कि नतवक्कल अलल्लाह, अलाह ते भरोसो आहे। हज़रत उमर लठ खई, फरमाई ततवक्कलून अला अक़दारि क़ौमिकुम, तव्हां पंहिंजे क़ौम जे कुननि ते भरोसो रखियो वेठा आहियो। माण्हू रधनि पचाइनि तव्हांखे ॾियनि पोइ खाओ। जे मुला वेठा हूंदा आहिनि मस्जिदुनि में, ख़तमनि जूं मानियूं मिलंदियूं, ख़ैरात जी मानी मिलंदी, पोइ उन आसरे ते वेठा हूंदा आहिनि। हज़रत उमर लठ खई, उथो वञी रोज़ी जी तलाश कयो। सम्झो था? जॾहिं इंसान हिम्मत करे निकिरे थो, पोरियो करण जे लाइ निकिरे थो, त रब्बुल आलमीन जल शानू जी मदद बि पोइ उन सां थिए थी। जनी डांद न ॿिज तनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। भली डांद ॿिज न आहिनि, बनी न आहे, पर अन्न त खपे न खाइण जे लाइ। उन जे लाइ तव्हां निकिरंदो त तव्हांखे रोज़ी मिलंदी न, महिनत कंदो त तव्हांखे रोज़ी मिलंदी न। सम्झो था? इहा तवक्कल न आहे जो बसि चए त हाणे मां कुंड में वेही थो रहां, मस्जिद में वेही थो रहां, बसि पाणे अलाह ताला मूंखे ॾींदो। इहो हज़रत उमर साईं जे बकौल ते इहो माण्हुनि जे कुननि ते आसरो रखियो वेठो आहे। सम्झो था? इंसान हिम्मत वारो उहो हूंदो आहे जेको पोरियो करे कमाए, पाण बि खाए, ॿियनि खे बि खाराए। ऐं उहो माण्हू भाड़ी बुज़दिल हूंदो जेको ॿियनि ते भार लॻो, बाबो कमाए, अधो कमाए, चाचो मामो कमाए, पोइ मां खावां। इहो ॿियनि ते जेको भरवसे रखण वारो आहे, इहो बोझ हूंदो आहे, ॿियनि जे कुलनि जो बोझ हूंदो आहे। तव्हां ॿियनि जे कुलनि जो बोझ न बणिजो, ॿियनि जो बोझ खणण वारा बणिजो।